घरनि में इस्तेमालु थींदड़ सिरूं कीअं ठहनि थियूं ऐं उन्हनि लाइ कहिड़ा कहिड़ा मरहिला आहिनि जेकी मरहिला तंहिं करे हिते असां वटि सिरूं पहुचनि थियूं। सभ खां पहिरियों सिरुनि लाइ कंहिं वॾे मैदान ते मिटी गॾु कई वञे थी। मुख़्तलिफ़ जॻहनि तां इहा मिटी ट्रैक्टरनि जे ज़रिए ढोए करे गॾु कई वञे थी त जीअं इन मां मिटीअ खे ॻोहे तयारु करे सिरूं ठाहे सघिजनि। जीअं मिटी गॾिजे थी त उन खां पोइ त इहा मिटी हिकु मैदान में गॾु करे उन खे ॻोहे सिरूं ठाहिण जे लाइ तयारु कनि था। जीअं ई पोइ तव्हां ॾिसो था, हीअ तव्हां छा पिया कयो था हींअर? या हिन मिटी ठाहिण खे तव्हां छा चवंदा आहियो? पोइ शाम वटि खंदो। हे जेको आहे सो अॼु तव्हां सिरूं ठाहियूं न, ईअं न? घणा ॾींहं सुकणी पवंदियूं? घणो थींदो? माना शाम ताईं हिन खे तव्हां कंदव न? अच्छा, हीअ कहिड़ी मिटी आहे? चिकी मिटी आहे कहिड़ी आहे? सुठियूं सिरूं ठहंदियूं हिन मां? ज़बरदस्त रखंदी बटे। अच्छा, सही सही। सुबुह जो काएं वॻे आया हुआ तव्हां हिते? हाणे वरी कहिड़े टाइम छुटी थींदी? छा पियो ठाहीं बाबा? इहो छा पियो ठाहीं ॿुधाए न? छाजे लाइ? सिरूं विझंदे इनखे पनड़ो चवंदा आहिनि, ॿियो छा चवंदा हो? ईट चवंदा हो। अच्छा, हीअ छा पियो गॾाईं हिन सां गॾु? जेको आहे गॾाईं छा पियो? मिटीअ सां गॾु छा पियो गॾाईं? इहा केरी पियो गॾाईं? अच्छा, हीअ बठे जी आहे न? सिर जी। अदा हे जेको तव्हां इहा सिर ठाहियो पिया, छा में पिया ठाहियो? हा, ईट त तव्हां ठाहियो था, पर इहो छा आहे जेका इहा जंहिंमें विझो था? इन औज़ार खे छा था चओ? इहो कारब आहे। इहो कारब आहे जंहिंमें तव्हां अंदरि सिर विझो था। हीअ सिर फुट जी आहे, अध फुट जी आहे? हाँ, घणा इंच? 10 इंच। अच्छा, घणियूं सिरूं रोज़ानो विझंदे इहे था? 1000 या घणा मिलंदा? पोइ त चिकी ऐं सुठी मिटीअ मां मुख़्तलिफ़ क़िस्म जूं सिरूं ठाहे उन्हनि खे सुकाइण लाइ रखनि था। शाम ताईं उहे सुकण लाइ रखण खां पोइ हीअ जेको तव्हीं ॾिसी रहिया हो धड़ियूं लॻल आहिनि, इनखे हू ॾहड़ी चवनि था। यानी 10-10 सिरूं हिक ॿिए जे मथां करे रखनि था, जंहिंखां पोइ इहे ॾहड़ियूं गॾनि ऐं मुख़्तलिफ़ सवारनि जे ज़रिए भठे ताईं पहुचाए वञनि थियूं। परियां साम्हूं तव्हांखे भठो नज़र अची रहियो आहे। हिकिड़ो भठो तयारु थी वञे थो त वरी उन जे पोयां ॿियो भठो तयारु कयो वञे थो। 2022 जी ॿोॾ बाद सिंध में सिरुनि ऐं भठनि वारनि जी डिमांड तमामु घणी वधी वई आहे। सिरुनि जी डिमांड वधण जे करे, घुर्ज वधण जे करे भठा बि तमामु घणा ठाहिया विया आहिनि, छाकाणि त माण्हू पंहिंजा घर नए सिरे सां ठाहे रहिया आहिनि, जंहिं सिलसिले में मुख़्तलिफ़ इदारा संदनि सां सहकार करे रहिया आहिनि, जंहिं करे पोरितनि लाइ रोज़गार जा नवां ज़रिया पिणु पैदा थी चुका आहिनि। हीअ हिकु पोरियत आहे जेको ॻोठ अबड़ा में सिरूं ठाहिण जो कमु करे थो। ॻोठ अबड़ा ऐं ॻोठ बाज़ारी कांदरा जे आस पास तक़रीबन 10 खां वधीक भठा आहिनि जिथे सिरूं तयारु कयूं वञनि थियूं। इन्हनि भठनि खे सिरूं पहुचाइण लाइ हर हिकु भठे लाइ 4 खां 5 पोरियत आहिनि जेके रोज़ानो जी बुनियाद ते सिरूं ठाहे गॾु कनि था। जॾहिं इहो सिरुनि जो तइदादु 10,000 खां वधी वञे थो त भठे खे शुरू करण जी तयारी कई वञे थी। हिन वीडियो में तव्हां अॻिते हली करे ॾिसंदा त कीअं भठे में सिरूं विधियूं वञनि थियूं ऐं उन्हनि खे
पचायो वञे थो। अॻे सिरुनि लाइ तूतड़ इस्तेमालु थींदा हुया, पर हाणे सिरुनि जे लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जूं शयूं इस्तेमालु कयूं पियूं वञनि, जंहिंमें काठ, पलाल ऐं पुराणो गंद किचिरो वग़ैरह। हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीअ सिरूं छत जूं सिरूं आहिनि, जिन खे रूफ़ जूं सिरूं पिणु चयो वेंदो आहे। हीअ साम्हूं भठो आहे जेको तयारु थिए पियो, जिथे तव्हांखे काठियूं बि नज़र अची रहियूं आहिनि, पलाल बि नज़र अची रहियो आहे, तूतड़ बि नज़र अची रहियो आहे। हीअ पोइ त नए भठे खे ठाहिण लाइ उन में आहिस्ते आहिस्ते सिरूं शामिलु करे रहिया आहिनि, जॾहिं त भठे खे पचाइण जे लाइ बाक़ाइदा तूतड़, काठियुनि ऐं पलाल जो इस्तेमालु करे पोइ उनखे ॿाहि ॾिनी वञे थी। हीअ जेको आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो जेको वीडियो में, त हिन नओं भठो जेको आहे उहो शुरू कयो वियो आहे। हीअ कारीगर आहे जेको सिरूं विझे थो ऐं उनखां ॿ मज़दूर आहिनि जेके हुनखे सिरूं ॾेई रहिया आहिनि। हीअ तमामु हिकिड़ो मुश्किल ऐं कठिन कमु आहे। सख़्तु गर्मीअ में हीअ पोइ त मज़दूरी करे रहिया आहिनि, त ॿिए तरफ़ तव्हां ॾिसो त पकल सिरूं उहे हिकु पोरियत कढी रहियो आहे ऐं इन्हनि खे गॾह गाॾे ते पंहिंजी मंज़िल ते पहुचाईंदो। वॾी महिरबानी। सब्सक्राइब माय चैनल प्लीज़। चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। वॾी महिरबानी। शफ़ीक कांदड़ो।